ईरानी सदर इब्राहिम रेसी ऐं परॾेह वज़ीर हुसैन अमीर हेलीकॉप्टर हादसे में फौत थियण जे ईरानी हुकूमत तस्दीक करे छॾी। ईरानी सदर जे फौत थियण जो सरकारी ऐलान इमाम रज़ा जे रोज़े ते कयो वियो। ईरानी मीडिया मूजिब ईरानी सदर इब्राहिम रेसी ऐं परॾेह वज़ीर हुसैन अमीर हेलीकॉप्टर हादसे में फौत थी विया आहिनि। ईरान जे ख़बरू इदारे तेहरान टाइम्स जो चवणु आहे त हेलीकॉप्टर सां हादसो अज़रबैजान जे इलाइक़े तब्रेज़ खां 100 किलोमीटर परे पेश आयो, जंहिं में गवर्नर तब्रेज़ बि फौत थी वियो आहे। तेहरान टाइम्स मूजिब अयतुल्ला खामनाई जे नुमाइंदे समेत हेलीकॉप्टर में सवार 9 ॼणा फौत थी विया आहिनि। ईरानी इख़्तियारनि मूजिब कुझु लाश सड़ी विया जेके सुञाणप जोगा न आहिनि। परॾेह मीडिया जो चवणु आहे त हेलीकॉप्टर जो मलबो हिकु जबल तां मिलियो। रेस्क्यू टीमूं मलबे ताईं पहुची वयूं। हेलीकॉप्टर हादसे में फौत थियलनि जा मड़ तब्रेज़ जी अस्पताल मुंतक़िल कया विया। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।